सिंध में जिते उठनि ऐं घोड़नि जे विच में डोड़ जा मुक़ाबला थींदा रहनि था, उते ढगनि जी डोड़ जा मुक़ाबला बि सिंध जे ॻोठनि में आम जाम आहिनि। ढगनि जा खफ़्ती चूंडे चूंडे भले नसुल जा ढगा हथु करे उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डोड़ लाइ पालींदा आहिनि। उन्हनि ढगनि खे निंज गिहु, मखणु ऐं खीरु पीआरियो वेंदो आहे जीअं उहे ढगा ऐं डोड़ में सहकनि न। उन्हनि ढगनि खे अन्न खाराइण खां परते रखियो वेंदो आहे। उन्हनि ढगनि जी चमड़ी खे पिणु हथु घुमाए ऐं हिकु ख़ासि काठ जी खुरपी सां लसायो वेंदो आहे जीअं चमड़ी चमकंदी नज़र अचे। डोड़ सेखारण लाइ नंढे हूंदे खां गाबे जी तरबियत कई वेंदी आहे। वधि में वधि 3 खां 4 सालनि ताईं जो ढगो डोड़ में ईंदो आहे। ढगे जी उमिरि वधी वञण खां पोइ उहो डोड़ी न आहे सघंदो। डोड़ जे ढगनि खे अन्न न खाराइण जे पोयां मक़सदु इहो आहे त उहे सुठा डोड़ी न आहिनि सघंदा। डोड़ में ॿिनि ढगनि जा 2 जोड़ हिसो वठंदा आहिनि ऐं उहे 100 खां 150 फुट जी हिकिड़ी पटी ते डोड़ाया वेंदा आहिनि। उन्हनि में 2 अमीन हिकु छेड़े खां ऐं ॿियो अमीन वरी ॿिए छेड़े ते बीहारियो वेंदो आहे। ऐं ढगनि जी जीअं ई डोड़ कंप्लीट थींदी आहे त उहो फ़ैसिलो अमीन कंदा आहिनि त कहिड़े ढगे इहो मुक़ाबिलो खटियो आहे। ढूंढ वड़न तू चलो जॾहिं उहो मुक़ाबिलो कंप्लीट थींदो आहे त उन सुवार जे मथां घोर कई वेंदी आहे ऐं धणी जो उहो ढगो पोइ पंहिंजे अघ में लखनि ताईं वेंदो आहे। हिन सॼी डोड़ में जिते ढगे जो कमाल हूंदो आहे उते उन खां वधीक कमाल उन सुवार जो हूंदो आहे जेको उन ढगे खे डोड़ाए रहियो आहे। जिते ढगे जो नसुल कमु ॾिए थो उते सुवार जी कारीगरी बि ढगे जी डोड़ में पंहिंजो अहम किरदारु अदा करे थी। ढगनि जी इन डोड़ में शर्तूं बि रखियूं वेंदियूं आहिनि जेके लखनि ताईं हूंदियूं आहिनि।
तव्हांखे ही असांजी वीडियो कीअं लॻी? जेकॾहिं तव्हांखे सुठी लॻी हुजे त चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जो बटण दॿायो।